अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सबर ऐं शुक्र खे हथ कयो मूं हाण, प्रेम अची पाण पिटीअ खे पुछिज तूं। भला रे भिटधणी जे भला रे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं। जंहिं माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 11 जनवरी 2022 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं सभ खां पहिरियां जग जहान जो ख़बरूं, उन खां पोइ किताब तारीख़ जा अॾींदड़ मां अकबर मुग़ल जा अहवाल। जॾहिं त जग मशहूरु किताब सिंधु जूं सल्तनतुनि जी 57 क़िस्त बि पेश कई वेंदी, सॼी जमार पुरहितन लाइ जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी जी 23 क़िस्त पिणु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। अव्हीं ॼाणो था त प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में सुबुह जो 8 वॻे लाइव नशर कयो वेंदो आहे। उन खां सवाइ शाम 4 वॻे रिपीट थींदो आहे ऐं राति 11:45 ते पिणु नशर कयो वेंदो आहे। असीं प्रोग्रामनि खे बहितर खां बहितर बणाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पर अव्हां बि का राय ॾियणु चाहियो, असांजी बहितरी लाइ असांजी इस्लाह करणु चाहियो त पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। हीउ प्रोग्राम असीं अव्हां लाइ नशर कंदा आहियूं ऐं असीं सचाई ऐं शऊर जा उहे सॾ वर्णाईंदा आहियूं जिन में इल्म जा ख़ज़ाना हूंदा आहिनि ऐं ॼाण जूं अमल ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। तारीख़ जा वर्क हूंदा आहिनि, ख़ुशबू जहिड़ा ख़्याल हूंदा आहिनि। सभ खां पहिरियां प्रोग्राम में असीं वर्क वराईंदासूं ख़बरनि जा। अव्हां जी ख़िदमत में असीं पेश कंदासीं जग जहान जूं ख़बरूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गॾियल क़ौमनि जे रेज़िडेंट ह्यूमैनिटेरियन कोआर्डिनेटर फॉर पाकिस्तान जोलिन हार्नेस पंहिंजे लाॻापियल टीमनि सां गॾु सिंधु दरिया बाबति मुलाक़ात कई, जंहिंमें सिंधु दरिया बाबति ख़्यालनि जी ॾे वठ कई वई। उन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर चयो त तुर्त ऐं ठोस उपाउनि खां सवाइ सिंधु दरिया ज़वाल पज़ीर थींदो। सिंधु तास जे इंतज़ाम ऐं तरक़ी में सहकार, पाणी जी पहुच, झुॻियनि ऐं दरिया जे लंघनि ते रहंदड़ कम्यूनिटी जी ख़ुशहाली तरजीह आहे। हुन शरीक वफ़द खे ॼाण ॾींदे चयो त तुर्त ऐं ठोस उपाउनि खां सवाइ दरिया ज़वाल पज़ीर थींदो, ज़रई पैदावार घटिजी वेंदी, ॿोॾनि में वाध ईंदी, ग़िज़ाई खोट थींदी। लाड़काणे भरिसां धाड़ेलनि फायरिंग करे ॿिनि पोहरितनि खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ प्यारो मक्सी में धाड़ेलनि फायरिंग करे ॿिनि ॼणनि सैफुल्लाह ऐं नदीम खोसो खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग में 4 ॼणा तुफ़ैल अली खोसो, शिराज़ अली खोसो, निज़ाम अली बिरोही ऐं करीम जतोई पिणु ज़ख़्मी थी पिया। सुप्रीम कोर्ट गुम माण्हू केस में FIR दाख़िल करण ते प्रोसिक्यूशन जी अपील ते नदीम पटेल खे अॼु अंगारे ते तलब करे वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं सूमर ते सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जस्टिस फ़ाइज़ ईसा जी सरबराही में बेंच गुम माण्हू वारे केस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जज पुछो त एयरपोर्ट हमले वारे केस में गिरफ़्तार थियल नदीम पटेल आज़ादी बाद गुम थी वियो हो, उहो किथे आहे। जॾहिं त नदीम जे भाउ ॿुधायो त उहो अक्टूबर में वापसि अची वियो हो। अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त हिन वक़्त ताईं अव्हां छो नाहे ॿुधायो त भाउ वापसि अची वियो आहे। अदालत नदीम पटेल खे तलब करे वरितो। सीतावासी डॉक्टर असमत जमील जे मुबियाना ख़ुदकशी वारे मामले जो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नोटिस वरितो। सीतावासी डॉक्टर असमत जमील जी मुबियाना ख़ुदकशी मामले ते चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट नोटिस वठंदे DIG हैदराबाद ऐं SSP दादू खे 13 जनवरी ताईं रिपोर्ट पेश करण जा हुकम जारी कया।
जॾहिं त चीफ जस्टिस सिंध सेशन जज दादू खे बि वाक़े जी रिपोर्ट पेश करण जा हुकम जारी कया आहिनि। ॿिए तरफ़ सीता पुलिस गिरफ़्तार थियल निकाह ख़ान, मौलवी इदरीस शर ऐं जवाबदार ॼाणायल मुख्य जवाबदार जी घरवारी नईमा सोलंकी खे दादू जी अदालत में पेश कयो। नईमा सोलंकी खे 2 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो, जॾहिं त अदालत जवाबदार मौलवी इदरीस शर खे 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿिए तरफ़ पुलिस मुख्य जवाबदार शमन सोलंकी खे गिरफ़्तार न करे सघी आहे। होसड़ी भरिसां साइट पुलिस जे अहलकारनि प्राइवेट गाॾी में सवार थी वर्दी खां सवाइ लेबर कॉलोनी में हिकु केबिन ते छापो हयो। अहलकारनि 80 वरहनि जे लतीफ़ जट खे धिका ॾेई हेठि लाथो। हिरासत करण दौरान पीरसन बेहोश थी वियो, जंहिं इस्पताल नियंदे दम ॾेई छॾियो। जॾहिं त पोहरियत जे पुटु अमजद जट ॿुधायो त ASI इख़्तियार पंवर जी अॻुवाणी में पुलिस चढ़ाई कई। ज़हनी जिस्मानी तशदुद सबबि मुंहिंजो वालिद फ़ौत थियो आहे। दादू जी मोहम्मद शाह कॉलोनी में जवाबदारनि 8 सालनि जे ॿारड़े खे नशो ॾेई ज़्यादती जो निशानो बणायो। ज़्यादती बाद नीगर खे घर ॿाहिरां उछलाए वियो, जॾहिं त जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। ख़ैरपुर भरिसां ॻोठ खानड़ बुरड़ो में इरफान बुरड़ो बेरोज़गारी खां तंग थी ख़ुदकशी करे छॾी। पुलिस लाश सिविल इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। नींदो इस्पताल में डॉक्टरनि ऐं अमले जी खोट आहे, जॾहिं त दवाऊं पिणु अणलभ बणिजी वियूं आहिनि। शहर में ईरान हुकूमत तरफ़ां 2010 में आयल ॿोॾि दौरान रूरल हेल्थ सेंटर क़ाइमु करे ॾिनो वियो। रूरल हेल्थ सेंटर खे शुरू थिए 7 साल गुज़रण बावजूदि इलाइक़े वासियुनि खे को लाभ मिली नाहे सघियो। इस्पताल में रहवासियुनि जी सहूलियत लाइ आयल अल्ट्रासाउंड, एक्सरे मशीन ऐं डेंटल समेत हर मशीनरी ज़ंग जी वई आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी नायब सदर अमीर आज़ाद पंवर चयो आहे त ईंदड़ बल्दियाती चूंड में हिसो वठी वॾेर के निज़ाम खे नास कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जी अवाम खे बुख, बेरोज़गारी ऐं बदआमनी खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। हुन वधीक चयो त असांखे सिंध खे बदिलाइण लाइ जदोजहद करणी पवंदी ऐं सिंध वासियुनि लाइ मुसलसल जदोजहद करणी पवंदी। कड़ियो गहवर भरिसां राहूकी में क़ौम परस्त हारी अॻुवाण शहीद मोहम्मद फाज़िल राहू जी 17 जनवरी ते 35वीं वरसी जे मौक़े जे हवाले सां शहीद फाज़िल राहू यादगार कमेटी पारां अदबी कमेटी जी मीटिंग कन्वेनर मोहम्मद असलम राहू जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें कमेटी जे मेंबरनि प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह, मिठू महेरी, अमीर मंदरो, मुस्तफ़ा अयाज़ महेरी, अली अहमद जोखियो ऐं अली इज़हार शिरकत कई। गरजाणे में फ़ैसिलो कयो वियो त अदबी कॉन्फ्रेंस 16 जनवरी जी शाम जो 7 वॻे राहूकी में थींदी, जंहिंमें मुल्क जा नामियारा अदीब ऐं शाइर शिरकत कंदा। जॾहिं त उन मौक़े ते अली इज़हार ऐं मखमूर महेरी जी हारी अॻुवाण मोहम्मद फाज़िल राहू ते लिखियल 2 किताबनि जी महूरत पिणु कई वेंदी। जम्स डायरेक्टर अब्दुल वाहिद ऐं ठेकेदार शाहिद शाह खे जम्स मां बेदख़ल करण ऐं करप्शन खे वाइखो करण लाइ शहरी इतिहाद जे सॾ ते 20 ॾींहं बि एहतजाजी जलूस मोहम्मद अकरम अबड़ो, डॉक्टर AG अंसारी, अब्दुल्लाही सुमरो जी अॻुवाणी में कढियो वियो। मुज़ाहिरीन DC चौक ते पहुची धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई 2 कलाकनि ताईं बुख हड़ताल कई। उन मौक़े ते अॻुवाण चयो त 20 ॾींहनि खां सरापा एहतजाज बणियल आहियूं, पर सिंध सरकार ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जम्स जी करोड़नि जी बजट बावजूदि अवाम इमरजेंसी जी सहूलियत खां महरूम आहे। केतिरियूं औरतूं वेम न थियण सबबि जम्स जे दरवाज़े ते मौत जे मुंहं में हलियूं वञनि थियूं। हुननि मुतालबो कयो त जम्स डायरेक्टर खे हटाए जम्स में थींदड़ करप्शन जी जांच कराई वञे। मदे जी पुलिस जी ॻोठ ते चढ़ाई, औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद, 2 घर ॾाहे पट कया विया। DSP जी अॻुवाणी में पुलिस अटालनि चढ़ाई कंदे अनाज, भाण, खटूं ऐं ॿियो सामान पिणु खणी विया। जॾहिं त ॻोठ साजन जतो जे रहवासियुनि एहतजाज कंदे ॿुधायो त
पुलिस घरनि खे डाहण सां गॾु ज़मीन ते कमु कंदड़ 5 ॼणनि खे खंभे वई आहे। शक आहे त पुलिस असांजे नौजवाननि खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारे छॾींदी, इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿिए पासे पुलिस जो चवणु हो त फ़रार जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं जारी आहिनि। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कंदासीं। ॾखण में बदअमनी वापारी खां 7 लख रुपया फुर बदअमनी ख़िलाफ़ थाणे आॾो एहतिजाजी धरणो हंयो वियो। बख़्शो शाख वटां हथियारबंद तशदुद जो निशानो बणाए वापारी नदीम खां रोक रक़म ऐं ॿियो सामान फुर करे विया। जॾहिं त ज़ुल्फ़कार मंगी जे दुकान जा ताला टोड़े चोर लखें रुपयनि जो सामान पिणु खणी विया। वाक़िअनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। टंडो आदम में कराची पुलिस कार्रवाई करे जीए सिंध मुहाज़ ज़िले सांगड़ जे सदर परवेज़ चांडियो खे गिरफ़्तार करे वई। टंडे आदम थाणे ते एंट्री कराइण बाद पुलिस अहलकार खेसि कराची वठी विया। जॾहिं त पुलिस जो चवणु हो त परवेज़ चांडियो ख़िलाफ़ केस दाख़िल थियल आहिनि। ॿिए तरफ़ संस माउ हानी चांडियो चयो त कराची पुलिस धाड़ेलनि वांगुरु घर में घिड़ी तशदुद कयो ऐं मुंहिंजे पुट खे बेगुनाह गिरफ़्तार कयो। ख़दशो आहे त पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे पुट खे मारे छॾींदी। हुन इख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुट खे आज़ादु कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। चंबड़ में सिंध हारी कमेटी पारां किताबी मेलो मुनक़िद कयो वियो। मेले में मुख़्तलिफ़ किताब रखिया विया, जॾहिं त ख़रीदारी लाइ वॾे अंग में शागिर्द पिणु पहुता। कलोई में अटो महांगो थियण करे पोहरियत परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त अटो महांगो हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। उन मौक़े ते पोहरियतनि जो चवणु हो त चकी मालिकनि अटो 2800 रुपया मण करे छॾियो आहे। हुननि चयो त चकी मालिकनि ख़िलाफ़ क़दम खणी सस्ते अघ ते अटो ॾियारियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं कुझु ख़बरूं, ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं था उहा लिखणी जेका लिखी आहे अब्दुल रज़ाक टालपुर। अब्दुल रज़ाक टालपुर कुझु सुवाल उथारींदे लिखे थो त असांजे प्यारे वकील दोस्त मोहम्मद ख़ान शेख जो तकिड़ो ऐलान ॿुधी ख़ुशी थी। हुन ऐलान कयो आहे त कराची बार में साईं GM सेठ जी सालगिरह मल्हाई वेंदी। हाणे अलॻि सालगिरह मल्हाइण बजाए हिन प्रोग्राम में बिल्कुलु शरीक हूंदासीं। पर खां सुवाल आहे त पाण मलीर बार जो मेंबर रहंदे साईं GM सेठ जी सालगिरह जा मलीर बार में केतिरा प्रोग्राम कराया, या हिकु दफ़ो बि न करण पोयां कहिड़ा सबब हुआ। असांखे हैरत ऐं ख़ुशी पिणु आहे। हिन प्रोग्राम जी रिवायत SILF विधी हुई, जेको हर साल जीअं हिन साल बि मल्हाइण वञे पई। हिन साल उहो अहम ऐलान मोहम्मद ख़ान शेख करे सचपच तारीख़ लिखी छॾी आहे, जंहिं ते आउं खेसि दाद ॾियां थो। हीअ रुॻो सादी सालगिरह जो प्रोग्राम हुजे हा त हिते लिखण जी ज़रूरत पेश न अचे हा। पर मोहम्मद ख़ान शेख साहिबु जंहिं इलेक्शनी सियासी ग्रुप सां तालुक़ु रखे थो, जेका सियासत हिन प्रोग्राम जे नाले में कई पई वञे, उन ते लिखणु ज़रूरी आहे। कराची बार एसोसिएशन में साईं GM सेठ जी सालगिरह मल्हाइण जो रिवाज 20 साल अॻु वकील साथी आकिब राजपर वारनि रखियो हुयो, जेको केतिरनि प्रोग्रामनि बाद संस अॻूणी पार्टी जे अॻुवान चई ख़तमु करायो हो। हिन सिलसिले में वरी ॿीहर सिंधु इंडस लायर फोरम उन जो बुनियादु रखियो ऐं फोरम जे बुनियाद जो सबबु वरी वफ़ाक़ी वज़ीर क़ानून फ़रोग़ नसीम बणियो हो, जंहिंजी सिंध दुश्मनी में कोशिशूं हुयूं त कराची वफ़ाक़ हवाले थिए। असां चंद वकील दोस्तनि सिटी कोर्टनि में फ़रोग़ नसीम ख़िलाफ़ रैली कढी एहतिजाज कयो ऐं फोरम जो बुनियादु रखियो। स्टेटस को खे चैलेंज कयो। इलेक्शन ग्रुपनि जी सियासत क़ौमी सियासत खां मुख़्तलिफ़ इन करे आहे जो सभिनी वकीलनि खां वोट वठणु, पोइ वरी विकिणणु, फ़ाइदा मराहतूं नौकरियूं वाइदा करे फिरी वञणु वग़ैरह वग़ैरह उनजो हिस्सो आहिनि। ग्रुपनि में सभिनी जो नज़रियाती सियासी वाबस्तगियूं मुफ़ाद वरी अलॻि हुजनि था। पर सिंधु इंडस लायर फोरम चइनि सालनि दौरान ग्रुप जोड़े इलेक्शन में उम्मीदवार या पाण बीहण बजाए सिंध लाइ बीहण जी कमिटमेंट कंदड़ ग्रुपनि जी इख़लाक़ी सियासी सपोर्ट वसीले सियासत जो बुनियादु रखियो ऐं कराची बार सिंध हाई कोर्ट बार जी
इलेक्शन ग्रुपनि खे मजबूर कयो त अव्हां मिसिंग पर्सन्स जे मसइले खां बहरिया टाउन ताईं सिंध सां गॾु बीहो ऐं खेनि मुख़्तसर वक़्त में SILF पीपल्स पार्टी जी पलोशा ख़ान खे पंजाब जी रहवासियण सबबि सिंध मां सेनेटर बणाइण जे अमल खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो। बहरिया टाउन वाक़े ख़िलाफ़ सिंध जे घणनि बार एसोसिएशन खां मज़मती ठहराव पास कराया, उन लाइ लॉबिंग कई ऐं नतीजनि घणनि पासनि खां ईंदड़ दॿाउ खे रद्द कयो। बार खे सिंध जी सियासत सां जोड़ण करे SILF खे सभिनी ग्रुपनि ऐं उन्हनि पोयां मौजूदु पावर खे तकलीफ़ ज़रूरु थी आहे। मोहम्मद ख़ान शेख खां हिकु ॿियो सुवाल संसद ग्रुप बाबति आहे त जॾहिं सिंधु इंडस लायर फोरम तरफ़ां चीफ जस्टिस अहमद अली शेख खे सुप्रीम कोर्ट में न खणण ख़िलाफ़ थींदड़ एहतिजाज में सिंधी हुजण बावजूदि गॾु बीहण शरीक थियण बजाए टियों रस्तो छो वठंदो हुयो। किथे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम त उन पोयां न हो। मोहम्मद ख़ान शेख जे ग्रुप वटि हाणे बार जी जनरल सेक्रेटरी जो उहिदो आहे। वटसि अमलनि सिंध लाइ करण लाइ घणो कुझु आहे ऐं हाणे उन्हनि जो इम्तिहान बि आहे। खे सुप्रीम कोर्ट में सिंध जे नाले थियल ख़ाली सीट ते सिंधी जज खणण, सिंध जे चीफ जस्टिस खे एलिवेट न करण ऐं हेठिएं कोर्टनि जे जजनि ऐं स्टाफ जे भर्तियुनि ख़िलाफ़ु थींदड़ साज़िशनि ख़िलाफ़ु मज़मती ठहराव पास कराइण, एहतिजाज करणु, सिंध में धारियुनि ॿियनि सूबनि जे माण्हुनि लाइ कानून साज़ी कराइण लाइ फेडरेशन ऐं सिंध खां मुतालबो करणु जहिड़ा कम करणु घुरिजनि। कराची बार जे पुराणनि 1947 खां अॻु जे उहिदेदारनि जे नालनि खे बोर्ड ते लिखण ऐं उजागर करणु, कराची बार जी सालियाना डायरी में अंग्रेज़ी उर्दू सां गॾु सिंधी ॿोली में पैगाम छपण जहिड़ा कम ऐं सिंधी ॿोली खे बार जी ऑफिशियल ॿोली कराइण जहिड़ा कम, नवनि सिंधी वकीलनि लाइ सहूलियतनि लाइ के चङा कम बि करणु घुरिजनि। ॾिसूं त मोहम्मद ख़ान शेख साईं GM सैद जी सालगिरह प्रोग्रामनि सां गॾु ॿिया कहिड़ा अमलनि कम पाण करे या कराए थो। सिंधु इंडस लायर फोरम जे सभिनी दोस्तनि जो नेक ख़्वाहिशूं साणस गॾु आहिनि। अब्दुर्रज़ाक टालपुर, GA सिंध। अमीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे हिन सफ़र में अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ही प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे। असांजी सदाईं कोशिशि रही आहे त अव्हां लाइ उहे प्रोग्राम पेश करियूं जिन में सुजाॻी जा सॾ हुजनि जेके अव्हां खे ॼाण ॾेई सघनि। वधि मां वधि कोशिशि इहा ई रही आहे त अव्हां ताईं शऊर पखेड़े सघूं। असांजे हिन प्रोग्रामनि खे अव्हीं फेसबुक या यूट्यूब ते बि ॿुधी सघो था। फेसबुक तोड़े यूट्यूब ते ॿुधण लाइ हींअर सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असांजा प्रोग्राम मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं पहुचायो त जीअं असांजो हीउ सफ़र सफलता माणे सघे, उन सां गॾोगॾु हीउ इदारो पाण भरो थी सघे। पंहिंजे हड़ा वड़ा हलंदड़ हिन इदारे खे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था उन किताब जा जंहिंजो नालो आहे तारीख़ जा अॾींदड़। हिन किताब जो सिंधी तर्जुमो कयो आहे मोहम्मद बख़्श सूमरे। हीअ किताब सिंधी का एकेडमी पारां छपराए मंज़र आम ते आंदो वियो आहे। अॼु असीं हिन किताब मां अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं बादशाह अकबर मुग़ल जो तारुफ़। बादशाह खे हमेशह फ़तह लाइ तयारु रहणु घुरिजे। उहे लफ़्ज़ अबुल फ़तह जलालुद्दीन मोहम्मद अकबर जा चयल आहिनि ऐं हुन जो कुझु चयो सो करे ॾेखारियो। हूअ 13 सालनि जी जमार में जॾहिं हिंदुस्तान जो मुग़ल शहनशाह थियो हो तॾहिं संसा हुकूमत दहली जे पिसगरदाई में सिर्फ़ु चंद सौ चौरस मेलनि ताईं वञी बची हुई। पर अटकल 50 सालनि खां पोइ हू जॾहिं मूं त संस शहनशाही अरबी समुंड खां वठी बंगाल जे अप समुंड ताईं पखिड़ियल हुई, जंहिंमें घणे भाङे सॼो हिंदुस्तानी नंढो खंड शामिल हो। अकबर हिंदुस्तान जो टियों मुग़ल शहनशाह हो। हू चंगेज़ ख़ान ऐं तैमूर जी नस्ल मां हो। मुग़ल लफ़्ज़ मेगोल जी बिगड़ियल शक्ल आहे। 14हीं सदी ईस्वी जे पिछाड़ी धारे तैमूर हिंदुस्तान में जेके फ़तहूं कयूं तिन सबबा तुर्कनि ऐं अफ़गाननि जो ज़ोर एशिया जे हिन हिसे में घटिजी वियो।
तैमूर जी नस्ल मां बाबर नाले हिकु माण्हू हिंदुस्तान में वरी मंगोलनि जो राज क़ाइमु कयो ऐं मक़ामी हाकुमनि खां वसी इलाइक़ा फ़तह कया आहिनि। हुन जे पुटु ऐं अकबर जे पीउ हुमायूं खे हिकु अफ़गान गासिब भॼाए कढियो ऐं हूअ पंहिंजी मौत खां थोरो अॻु पंहिंजो तख़्त वरी वठण में कामयाबु थियो। ॿाराणी वही में अकबर खे पहिरियां ई हुकूमती मामलनि में का नाले मात्र दिलचस्पी हूंदी हुई। हुन जो वज़ीर आज़म वेरमल हुकूमत हलाईंदो हो ऐं जंगियूं बि संदसि सरबराही में विढ़ियूं वेंदियूं हुयूं। वेरमल जी अॻुवाणी हेठि उत्तर हिंदुस्तान में दुॾंदड़ मुग़ल हुकूमत न फ़क़्ति मज़बूत थी पर उन में वाधारो बि थियो। अकबर पंहिंजे हिन ताक़तवर वज़ीर खे 1560 ईस्वी में लाहे छॾियो ऐं कुझु वक़्त लाइ हुकूमत जा मामरा हिकु चोयारी जे हवाले करे छॾियाईं। उन चोयारी में इख़्तिलाफ़ वधी जॾहिं तशदुद जी हद ताईं पहुता त अकबर तेज़ी सां क़दम खणंदे उन जे मुखिया ॾोहारी खे पकिड़े हुकूमत जूं वाॻूं पंहिंजे हथ में वरितियूं। उन खां पोइ हुन हमेशह हिकु मुकमिल बादशाह जी हैसियत में हुकूमत हलाई। हुकूमत जूं वाॻूं पंहिंजे हथ में वठण खां बि अॻु अकबर हिकु हिंदू शहज़ादी सां शादी करे ऐं खेसि पंहिंजे मज़हब ते हलण जी इजाज़त ॾेई पंहिंजे मुल्की मुदबिर हुअण जो सबूत ॾेई चुको हो। उन ज़माने में कंहिं बि मुस्लमान हाकिम लाइ इहो क़दम खणणु हिकु ग़ैर मामूली ॻाल्हि लेखी वेंदी हुई पर अकबर मज़हबी तौरु तासुब खां ख़ाली ऐं सियासी तौरु ॾाढो चलाक बादशाह हो। हुन जी मर्ज़ी हुई त सिर्फ़ु मुस्लिम पर मक़ामी माण्हू बि खेसि बादशाह करे मञनि। हुन खां अॻु सभिनी ग़ैर मुस्लिमनि मथां जुज़िया ढल मढ़ियल हुई जेका हुन ख़तमु करे छॾी। तंहिंखां पोइ हुन पंहिंजी हुकूमत में हिंदुनि खे बि शामिलु कयो। हिंदू शहज़ादी सां शादी करण करे शहज़ादी जो पीउ संसि वफ़ादार थी वियो जेको राजस्थान जे सूबे जो हिकु ख़ुदि मुख़्तियार ऐं ख़ौफ़नाक राजा हो। उन खां पोइ अहिड़ा बि मुआहिदा थिया। मुग़ल शहनशाहियत में राजपूत शहज़ादा सिपह सालार ऐं सूबाई गवर्नर मुक़ररु थिया पर अकबर पंहिंजी शहनशाही घणे भाङे फ़तहनि वसीले क़ाइमु कई। हुन गुजरात खे 1573 में फ़तह कयो। उतां जे बंदरगाहनि तां ओलह एशिया सां वापारु थींदो हो। 3 सालनि खां पोइ हुन ॾाढी ॾुखियाई सां बंगाल फ़तह करे उन खे पंहिंजी शहनशाही में शामिलु कयो। कश्मीर खे 1586 में फ़तह करे अकबर उन खे पंहिंजी सल्तनत में शामिलु करे छॾियो। पंहिंजे दौर जी पुॼाणी खां थोरो अॻु अकबर ॾखण हिंदुस्तान खे बि फ़तह करण जो कमु पंहिंजे हथ में खयो। 1601 ताईं संसि शहनशाही जो दाइरो वधी ॾखण में वञी अहमदनगर ताईं पहुतो। अकबर न सिर्फ़ु पंहिंजे सल्तनत जूं हदूं वधायूं पर हू जेके बि इलाइक़ा फ़तह कंदो हो तिन में पंहिंजी हुकूमत बि मज़बूती सां क़ाइमु कंदो वेंदो हो। हुन सूबाई ऐं मक़ामी हुकूमतनि जे सरिश्तनि जी नई सिर जोड़जक कई ऐं मक़ामी क़ौमी सरदारनि खे फ़ौज में मुख़्तलिफ़ उहिदा ॾेई पंहिंजे ज़ाब्ते में आंदो। हुन खां अॻु उहे सरदार मक़ामी ख़ुदि मुख़्तियारी जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदा हुआ। उन फ़ौजी दर्जेबंदी में हर उहिदेदार सिधो सऊं शहनशाह अॻियां जवाबदार हूंदो हो। हर सूबे जी आमदनी ते नज़र रखी वेंदी हुई त जीअं गवर्नर पंहिंजे हक़ खां वधीक दौलत न फॿाए सघनि। ईअं करण सां अकबर पाण बेशुमार दौलत जो मालिक थी वियो। हू पाण ऐं संसि दरबारी उन दौलत मां अयाशी जो सामान ठहिराईंदा ऐं ज़रूरत पवण ते ॿियनि मुल्कनि खां बि घुराईंदा हुआ। उन सामान में नफ़ीस रेशमी कपिड़ा ऐं गालीचा बि शामिलु हुआ। सरकारी सरपस्ती मिलण करे फ़न बि तरक़ी कई ऐं उन में इस्लामी ऐं हिंदू सक़ाफ़त जो गॾियल झलकियूं ॾिसण में अचणु लॻियूं। उन ज़माने में मुग़ल मुसवरी ते कुझु यूरोपी असर बि पिया। अकबर जेको अणपढ़ियल हूंदे बि वधि में वधि ज़हनी ॼाण हासिलु करण जी हुरखुर रखंदो हो तंहिं पुर्तगाल जे तबलीगी जमायतनि खे ख़ुशी सां पंहिंजे मुल्क में अचण जी इजाज़त ॾिनी। हुनखे मज़हबी बहस मुबाहिसनि ॿुधण मां ॾाढो मज़ो ईंदो हो। हुन हिकु ईसाई फ़िरके जे पादरी खे पंहिंजे पुटनि जो उस्तादु मुक़ररु कयो। चयो वञे थो त 36 सालनि जी ॼमार में हुन हिकु रूहानी तजुर्बो कयो हो। हुनखे पक थी वई त हूअ ख़ुदाई मर्ज़ी जी तशरीह कंदड़ आहे। हुन पंहिंजी समूरी रिआया जी रूहानी रहबर हुअण जी दावा कई ऐं इस्लाम जे रियासती मज़हबी हुअण वारी हैसियत ख़तमु करे छॾियाईं। अकबर हिकु नए मज़हब जो बुनियादु रखियो जंहिंमें ॿियनि केतिरनि ई अक़ीदनि जा जुज़ा शामिलु कयाईं पर संसि उहो मज़हब शहनशाह जे पंहिंजे पोलगनि ताईं महदूदु रहियो। ॿियनि नामवर अॻुवाणनि वांगुरु अकबर खे बि पंहिंजी औलाद मायूस कयो। हुन जा 2 पुट शराबी हुआ ऐं संसि वॾे पुट सलीम जी तबियत बदकारी ॾांहुं माइल रहंदी हुई। अकबर जे आख़िरी कुझु सालनि दौरान सलीम पंहिंजे पीउ ख़िलाफ़ु बग़ावत कई
अकबर जी मौत खां थोरो ई अॻु पीउ पुट में ठाह थियो ऐं सलीम खे पंहिंजे पीउ जी ठाहियल वसी शहनशाही जो वली उहिदो मुक़ररु कयो वियो। उहा शहनशाही उन खां पोइ बि 150 सालनि ताईं हली। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब तारीख़ जा ॾींदड़ मां बादशाह अकबर मुग़ल जो तारुफ़। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था पोरितन लाइ जा खोड़ींदड़ नामियारे अॻवान जाम साकी जे किताब फ़तह आख़िर अवाम जी थींदी जा। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं 23वीं क़िस्त। हिन क़िस्त में असां अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं नेशनल अवामी पार्टी ते पाबंदी खां पोइ नेशनल अवामी पार्टी जे जॉइंट सेक्रेटरी ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी जे मेंबर जाम साकी तरफ़ां सुप्रीम कोर्ट ॾांहुं मोकिलियल बयान। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हवालो नंबर 1 1975। फ़रियादी इस्लामी जमहूरिया पाकिस्तान बज़रिया सेक्रेटरी वज़ारत दाख़िला ऐं उमूर कश्मीर इस्लामाबाद। ख़िलाफ़ मिस्टर अब्दुल वली ख़ान MNA साबिक़ सदर बंदिश पियल नेशनल अवामी पार्टी साहिवाल डिस्ट्रिक्ट जेल पंजाब। बंदिश पियल नेशनल अवामी पार्टी जे जॉइंट सेक्रेटरी ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी जे मेंबर जाम साकी तरफ़ां तहरीरी बयान। नंबर 1 मूंखे ख़बर पई आहे त मज़कूरा हवालो कोरट तरफ़ां नेशनल अवामी पार्टी जे मरकज़ी कमेटी जे मेंबरनि खे मोकिलियो वियो आहे ऐं हिदायत कई वई आहे त उहे भले पंहिंजा तहरीरी बयान मोकिलियनि। उन करे इहो सम्झणु मुनासिबु थींदो त कोर्ट वटि मुंहिंजी एड्रेस हुजे हा त उहा ज़रूरु मूंखे बि तहरीरी बयान दाख़िल करण लाइ चवे हा। नंबर 2 मथे ॾिनल हवाले में बंदिश पियल नैब जे सदर मिस्टर अब्दुल वली ख़ान खे जवाबदार ठहिरायो वियो आहे। मूंखे कंहिं बि अहिड़े क़ानून बाबति ख़बर कान्हे जंहिंमें कंहिं सियासी पार्टी जे अमल ऐं पॉलिसियुनि लाइ रुॻो उन जे सदर खे जवाबदार ठहिरायो वञे। जीअं कंहिं धंधे जे मालिक खे संस फर्म जे अमलनि लाइ ॾोहारी ठहिरायो वेंदो आहे। छाकाणि त सियासी जमायत हिकु अहिड़ी तनज़ीम आहे जंहिंखे केतिरा ई इदारा हूंदा आहिनि। हर कंहिं इदारे जा फ़र्ज़ वाज़े थियल हूंदा आहिनि। नेब जे आइन मूजिबि 330 मेंबरनि ते मुश्तमिल क़ौमी काउंसिल ऐं उन जे इजलास में न हुजण जी सूरत में मरकज़ी वर्किंग कमेटी पॉलिसी साज़ इदारा आहिनि। हवाले में दरख़्वास्त गुज़ार वफ़ाक़ी हुकूमत जे नैब ख़िलाफ़ खयल क़दम बाबति मवाद शामिल आहे। उन जे सदर ख़िलाफ़ खयल कंहिं क़दम बाबति को मवाद नाहे। तंहिं करे गुज़ारिश आहे त हिन हवाले जा क़ानूनी जवाबदार क़ौमी काउंसिल ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी या अहिड़ो फ़र्द या अहिड़ा फ़र्द थी सघनि था जिन खे क़ौमी काउंसिल ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी पंहिंजी नुमाइंदगी लाइ चूंडियनि। नंबर 3 फ़रियादी पारां मिस्टर अब्दुल वली ख़ान खे वाहिद जवाबदार ठहिराइण जो अमल यकतरफ़ो ऐं गैर क़ानूनी आहे। जीअं त दरख़्वास्त गुज़ार हुकूमत पाकिस्तान 1962 वारे सियासी पार्टियुनि जे एक्ट जे फ़िक्रे 6 ऐं तरमीम थियल आइन मूजिबि मुक़ररु अरसे में नेशनल अवामी पार्टी ते बंदिश बाबति सुप्रीम कोर्ट में क़ौमी काउंसिल ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी खे ज़िम्मेवार ठहिराईंदे हवालो दाख़िल न कयो आहे। उन करे गुज़ारिश आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे उन क़दम खे गैर क़ानूनी करार ॾिनो वञे ऐं दरख़्वास्त गुज़ार खे हिदायत कई वञे त नेब ते विधल बंदिश वापसि वठे। जेकॾहिं मथियों अर्ज़ु नथो क़बूलियो वञे त कोर्ट क़ौमी काउंसिल ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी खे ज़िम्मेवार करार ॾिए। उन सां गॾोगॾु इंसाफ़ ऐं हक़ जे मुफ़ाद में कोर्ट सॻोरी क़ौमी काउंसिल ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी जे मुकमिल इजलास जी इजाज़त ॾिए त जीअं बंदिश ठाहियल नेब पंहिंजो बचाव जो मौक़िफ़ तयारु करे सघे। उन्हनि इजलासनि जी इजाज़त बि ॾिनी वई त बि उहे तॾहिं थी सघंदा जॾहिं कोर्ट उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिए उन लाइ अर्ज़ु कजे थो। नंबर 5 क़ौमी काउंसिल ऐं मरकज़ी वर्किंग कमेटी जे सभिनी मेंबरनि खे उहे सभु दस्तावेज़ मुहैया कया वञनि। नंबर 6 मिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म पाकिस्तान ख़ान अब्दुल क़यूम ऐं मौलाना कोसर न्याज़ी जे ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस हलायो वञे छाकाणि त उहे नेब जे ख़िलाफ़ गार गंद ऐं प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। जेतोणीकि खेनि ख़बर आहे त वफ़ाक़ी हुकूमत जे खयल क़दम ख़िलाफ़ या ॿी तरह फ़ैसिलो कोर्ट खे अञा हाणे ॾियणो आहे। हवाले जो फ़िक्रे वार जवाब। नंबर 7 फ़िक्रो पहिरियों दुरुस्त आहे। नंबर 8
फ़िक्रो 2 पाकिस्तान जे आइन मूजिबि सुप्रीम कोर्ट खे इहो फ़ैसिलो करण जो इख़्तियार आहे त का पार्टी मुल्क जी ख़ुदि मुख़्तियारी सलामती जे ख़िलाफ़ आहे या न। उन करे हिन वक़्तु बंदिश खे आख़िरी चई नथो सघिजे। नंबर 9 फ़िक्रो 3 उहो दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां यकतरफ़ो ऐं ग़ैर क़ानूनी तरह फ़र्ज़ु कयो वियो आहे त मिस्टर अब्दुल वली ख़ान जवाबदार आहे, जॾहिं त जवाबदार नैब यानी उन जा पॉलिसी ठाहींदड़ इदारा आहिनि। महिरबानी करे हिन बयान जो फ़िक्रो नंबर 2 मुलाहिज़ा करियो। 10 फ़िक्रो नंबर 4 अलिफ़ नैब जे ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत जे रथियल क़दम जी हिमायत में यहया ख़ान जो हवालो ॾिनो वियो आहे। ख़ाल ऐं मजबूरी वारो क़ानून त थियो पंहिंजी जाइ ते, पर उहा ॻाल्हि साफ़ नथी थिए त मौजूदा हुकूमत जी ताक़त जो सरचश्मो यहया ख़ान जे ग़ैर क़ानूनी हुकूमत आहे या उहा अवामी हुकूमत आहे जंहिंजी ताक़त जो सरचश्मो क़ौमी असेंबली आहे, जॻह घुरजाहिर मौक़िफ़ फेराईंदी रहंदी आहे। हूअं आम तरह उहा अवाम में बेबुनियाद प्रोपेगेंडा कंदी रहे थी, जेतोणीकि ज़ाहिरी तरह उहा जमहूरी हुकूमत आहे, पर अमली तरह उहा यहया ख़ान जी ग़ैर क़ानूनी हुकूमत जी ग़ैर क़ानूनी वारस थी कमु करे थी। उहो सही आहे त अवाम जे दबाव सबबि भुट्टो हुकूमत यहया ख़ान खे गिरफ़्तार त कयो, पर मथस कॾहिं बि केस न हलायो वियो। जेतोणीकि कोर्ट अस्मा जिलानी केस में खेसि गासिब ठहिरायो, तॾहिं उहो ज़रूरी हो। पोइ जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत अवाम दुश्मन सरकारी इदारनि खे अवाम सां मुंहुं ॾियण लाइ मज़बूत करे वरितो, तॾहिं हर तरह सां परखियल परझल गद्दार ऐं गासिब यहया ख़ान खे छूट छॾियो वियो। से सवाब उहो बि सही आहे त अवाम जे दबाव सबबि हमूदुर्रहमान कमीशन मुक़ररु कई वई, पर सरकार जा इरादा उन मां ई ज़ाहिर आहिनि त उन रिपोर्ट खे लोक खां लिकाए तह ख़ाननि में क़ाबू कयो वियो। जेतोणीकि उहा पंहिंजी जाइ ते हिकु हक़ीक़त आहे त इंक्वायरी जो मुख्य नुक़्तो हीअ आहे त पाकिस्तान खे टोड़े कंहिं बांग्लादेश ठहिरायो। बांग्लादेश जी अवाम ख़िलाफ़ के ॾोह थिया या न, ऐं थिया त कंहिं कया, उहो सारो मामिलो हमूदुर्रहमान कमीशन जे दायरे खां ॿाहिरि रखियो वियो आहे। उन मां ज़ाहिर आहे त हुकूमत मौजूदा हाकमनि बाबति घणियूं ॻाल्हियूं लिकाइणु चाहे थी, तॾहिं त उन यहया ख़ान ते केस कोन हलायो। हमूदुर्रहमान कमीशन रिपोर्ट दॿाए छॾी ऐं 1970 ऐं 71 जे वाक़िअनि जे शरीकनि मसलन जनरल न्याज़ी वग़ैरह खे वाक़िआ ॿुधाइण जी मोकल न ॾिनी। दाल इहो सही आहे त मौजूदा हुकूमत पाण खे क़ानूनी तरह चूंडियल हुकूमत जी तौरु पेश करे थी, पर इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त मौजूदा क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टी अक़लियती पार्टी हुई, छाकाणि त अवामी लीग अक्सरियत सां चूंड खटी हुई। कोर्ट सॻोरे खे अर्ज़ु आहे त उहा फ़ैसिलो करे त आया अक़लियती पार्टी खे उहो हक़ आहे त उहा गासिबनि सां गॾिजी तहसुब फैलाए, मुल्क खे अहिड़ी रीति वढे ऐं छांगे जीअं संसां अक़लियत अक्सरियत में तब्दील थी वञे। इन ॻाल्हि जा वाज़ह सबूत मौजूदु आहिनि त मिस्टर भुट्टे ऐं संस पार्टी ईअं कयो आहे। सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं सॼो मुल्क अयूबी आमरे जे ख़िलाफ़ उथी खड़ो थियो हो, तॾहिं मिस्टर भुट्टे उन वक़्तु पंहिंजो पाण खे उन निज़ाम हेठि सदारती उमेदवार सॾाए ग़ैर जमहूरी बुनियादी जमहूरियत जे निज़ाम खे क़ाइमु रखण जी नाकाम कोशिशि कई। इहा बि सभिनी खे ख़बर आहे त चूंडनि में पीपल्स पार्टी पाण खे इलाइक़ाई पार्टी साबित कयो, जंहिंखे कंहिं सियासी जमायत वांगुरु सॼे मुल्क में पाड़ूं कोन हुयूं। दर हक़ीक़त मिस्टर भुट्टो वाहिद सियासी पार्टी जो सरबराह हो जंहिं खुलियो खुलायो ईअं चई तहसब फैलायो त जेतोणीकि हूअ मुल्की लिहाज़ खां अक़लियती धुर हो, पर पाकिस्तान जे मुखिया सूबनि जो नुमाइंदो हुजण करे खेसि इक़्तिदार ज़रूरु मिलणु घुरिजे। अॼु मिस्टर भुट्टो ऐं संस वज़ीर हज़्बे इख़्तिलाफ़ खे इहो यादि ॾियारींदे नथा थकिजनि त खेनि असेंबली मां वॉकआउट न करणु घुरिजे, पर संस इहा हरकत दफ़्तर में दाख़िल करणु घुरिजे त हुन 4 मार्च 1971 ते मुनक़िद थींदड़ इजलास जो बाइकाट करण जो ऐलान कयो ऐं चयो त हू ढाका ॾांहुं वञण जी जुरत कंदड़ ओलह पाकिस्तानी मेंबरनि जूं टंगूं भञी छॾींदो। हुन जे इन क़दम पाकिस्तान टोड़े छॾियो। मुंहिंजो चवणु हीअ आहे त मिस्टर भुट्टे सओं सिधो पाकिस्तान जी सालमियत खे नज़रअंदाज़ करे ॿिनि वज़ीर अज़मनि लाइ घुर कई ऐं खुलियो खुलायो शेख मुजीबुर रहमान खे उधर तुम इधर हमले चयो। इहे वाक़िआ चिटी तरह साबित कनि था त मिस्टर भुट्टो मुल्क खे टोड़ण जी वाट वठी रहियो हो। उन करे उहा का अचरज जहिड़ी ॻाल्हि नाहे त उभरंदे हिसे ते फ़ौजी कार्रवाई जी साराह कई, जंहिं नेठि बांग्लादेश ठाहियो ऐं हुन उते जे नाम निहाद ज़मनी चूंडनि में हिसो वरितो ऐं 6 सीटूं हथ कयाई। वरी जॾहिं ओलह पाकिस्तान जा मेंबर क़ौमी असेंबली जी हैसियत सां गॾु थिया, तॾहिं उन्हनि खे विसारे छॾियाई।
उनखां सवाइ हीअ यहया हुकूमत सां गंढ जोड़ करे उनजो डिप्टी वज़ीर अज़म थियो। तव्हांजो नेठि यहया ख़ान खेसि चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर नामज़द कयो, उतां वरी पंहिंजो पाण खे सदर चूंडियाई। वाज़ह रहे त मिस्टर भुट्टे खे असेंबली सदर न चूंडियो हो। कोर्ट सगोरी खे अर्ज़ु आहे त इहा इंक्वायरी करे त अहिड़ो कहिड़ो अधु निकितो हो जेको मिस्टर भुट्टे न क़बूलियो हो। हुन बयानु ॾिनो हो त शेख मुजीब जे 6 नुक़्तनि मां 5.5 नुक़्ता खेसि क़बूल आहिनि। मूंखे ईअं चवण लाइ काफ़ी सबब आहिनि त उहो हुन लाइ अणवणंदड़ हो हू त शेख मुजीब खेसि संस वज़ारत में वज़ीर दिफ़ा बणाइण खां इनकार कयो हो। बांग्लादेश जे ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई ते नैब इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त उहो मसइलो फ़ौजी न पर सियासी आहे, उनखे सियासी तरह ई हल करे थो सघिजे। कुर्सी ते वेहण खां पोइ उन्हनि सियासी वाक़िअनि ते तबसरो कंदे मिस्टर भुट्टे बि साॻियो मौक़िफ़ इख़्तियार कयो। नैब सही वक़्त ते सही वाट ॾेखारी हुई। मिस्टर भुट्टे खे बि साॻी ॻाल्हि सम्झ में आई, पर ॾाढी देरि सां, जॾहिं बदमाशी थी चुकी हुई। पंहिंजी पुठभराई में यहया ख़ान हवालो पेश कंदड़ वफ़ाक़ी हुकूमत खे यहया ख़ान जे बारे में तारीख़ तोड़े कोर्ट जो फ़ैसिलो न विसारणु घुरिजे, जेको साॻी वाट वठण जी सूरत में उन जे वारसनि लाइ बि थींदो। फ़क़रो 5 अलिफ़ इहो चवणु ग़लति आहे त 20 जनवरी 1971 ते मिस्टर भुट्टे पाकिस्तान जी सदार जो उहिदो संभालियो। हक़ीक़त इहा आहे त खेसि यहया ख़ान चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर नामज़द कयो ऐं उनखां पोइ हुन पंहिंजो पाण खे सदर सॾायो। मिस्टर भुट्टे जी चङ मुड़सी ऐं मुल्क जी सालिमत बाबति संस तशवीश जे बारे में फ़िक्र 10 में काफ़ी रोशनी विधी वई आहे। उन चङ मुड़सी ते वधीक रोशनी पाण लाहौर में अप्रैल 1975 ते हिकु जलसे में विधी अथसि, जिते चयाई त खेसि 1971 में नैब तां बंदिश इन करे मजबूरन हटाइणी पई जो अवाम दुश्मन क़ुवतूं कमज़ोर हुयूं ऐं जमहूरी तहरीक खे दॿाए नथियूं सघनि। पर हिकु ॻाल्हि साफ़ न थी सघी त हुकूमत कॾहिं खां सियासी पार्टियुनि खे आर्ज़ी छूटूं ॾियणु शुरू कयूं आहिनि। पाबंदी हटाइण जो हक़ीक़ी सबबु इहो हो त 20 डिसंबर 1971 ते चार्ज वठंदड़ हुकूमत ऐं क़ौमी असेंबली जो सरचश्मो न हुआ। उन करे उनखे मजबूरन ख़ुसूसन नैब ऐं जमियत जे गॾियल राय जी ज़रूरत हुई त जीअं उहा ताक़त पैदा थिए जेका कानून जो सरचश्मो बणिजे। फ़िक्रो 6 ऐं 7 उन वक़्त जे सदर खे नैब ऐं ॿिनि जमायतनि जो ताउन उन लाइ हथु करणो पियो त जीअं उहा गासिब हुकूमतनि जी ग़ैर क़ानूनी वारिस हुजण जी खोट भरे सघे, ऐं उहो ताउन बि हिकु तरफ़ो हो छाकाणि त अबूरी आइन लाइ नैब जे मसवदे ते ग़ौर ई कोन कयो वियो। फ़िक्रो 8 नैब असुली तरह 2 गवर्नरियूं उन करे क़बूल कयूं जो उहो संदसि हक़ हो, छाकाणि त उन वक़्तु सूबाई असेंबली खे सूबाई हुकूमतूं ठाहिण जी इजाज़त कान ॾिनी वई हुई ऐं गवर्नर ई हुकूमत कंदा हुआ। सो पाकिस्तान में सभई सूबाई हुकूमतूं नैब जे कोशिशनि जे करे ई ठहियूं हुयूं। जेसिताईं गवर्नर सां कुझु शर्तनि जे लागू थियण जो तालुक़ु आहे त नैब खे उन्हनि जे बारे में का बि ख़बर कान्हे। उन करे उहा उन्हनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी जी बारे में ज़िम्मेवारी बि नथी ठहिराए सघिजे। फ़िक्रो 9 अलिफ़ नेशनल अवामी पार्टी खे सरहद ऐं बलूचिस्तान हुकूमत ते इल्ज़ाम लॻायल क़ानूनी ऐं आइनी ख़िलाफ़ वर्ज़ियुनि जी का बि ख़बर नाहे। नेशनल अवामी पार्टी खे पंहिंजो नज़रियो आहे। हक़ीक़त में हर सियासी पार्टी खे ॿियनि खां मुख़्तलिफ़ पंहिंजो नज़रियो हूंदो आहे। हूअं बि आम तरह नज़रिया ऐं तस्वर क़ौमियत समेत सभिनी फ़र्दनि गिरोहनि ऐं पार्टियुनि सां वास्तो रखंदड़ आहिनि, न गैर शख़्सी इदारनि। जहिड़ो कि रियासत सां रियासत जो नज़रियो दर हक़ीक़त हुक्मरान पार्टी जो नज़रियो हूंदो आहे, जेको हुक्मरान पार्टी जे बदिलजण सां बदिलजी वेंदो आहे। से सवाब क़ानूनी तरह नज़रिए पाकिस्तान ऐं पाकिस्तानी क़ौमियत जो तस्वर ॿई खुलिया इस्तलाह आहिनि जो उन्हनि मां हर को पंहिंजे मतिलब जी माना थो कढे। नैब अहिड़नि तस्वरनि खे क़ानूनी हैसियत ॾियण जी मुखालिफ़ आहे ऐं उन लाइ जदोजहद कंदी रही आहे त उन्हनि जे रियासती मक़सद तां ख़ारिज कयो वञे। नैब रियासत ऐं क़ानून तरफ़ां उहो चवणु काफ़ी थी सम्झे त पाकिस्तान जा समूरा बाशिंदा पाकिस्तान जी रियासत जा शहरी आहिनि। सियासी तरह नज़रिया पाकिस्तान जो मख़सूस नारो उहे हणनि था जेके रुजत परस्ती जा हामी आहिनि ऐं मुआशिरे खे जीअं आहे तीअं ई रखणु था चाहिनि। उहे भोतारनि ऐं गबरनि जे मुफ़ाद जा हामी आहिनि ऐं जमहूरियत मथां आमरियत खे तरजीह ॾींदा आहिनि। पाकिस्तान जे अवाम 1970 वारनि आम चूंडनि में उन नारे ते चूंड लड़ंदड़ जमायतनि जहिड़ो कि मुस्लिम लीगनि तोड़े जमायत इस्लामी खे वोट न ॾेई हिन नारे जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾिनो आहे। उटलंदो उन्हनि जे बदिरां हिन नारे जी
मुखालिफ़ जमायतनि अवामी लीग नैब खे चूंडियो। PP खे पिणु नज़रिया पाकिस्तान जी हिमायत करे न पर समाजी तब्दीलियुनि जे नारे जे करे वोट मिलिया हुआ। ये सियासी तरह पाकिस्तानी क़ौमियत जे तस्वर जी का बि मुस्बत माना कान्हे। उहो रुगो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जे मुतालबनि खे दॿाइण लाइ कमु आंदो वञे थो, जिन में वफ़ाक़ी तर्ज़ हुकूमत तोड़े ॿियनि क़ौमी हक़नि जा मुतालबा अची वञनि था। उन तस्वर जी तशरीह अहिड़ी रीति करण जी कोशिशि कई वञे थी जीअं उहा आज़ादी खां अॻु मुस्लिम लीग तरफ़ां पेश कयल ॿ क़ौमी नज़रिया सां ॻंढे सघिजे। उन तस्वर मूजिबि पाकिस्तानी क़ौम में समूरी अण विरहायल हिंदुस्तान जा मुस्लमान अची था वञनि, पर 14 अगस्त 1947 खां वठी हिंदुस्तानी मुस्लमाननि खे उन तारीफ़ मां कढे छॾियो वियो ऐं पाकिस्तान जे हदनि अंदरि रहंदड़ गैर मुस्लमाननि समेत सभिनी माण्हुनि खे पाकिस्तानी क़ौम जो हिसो सम्झो वञणु लॻो। डिसंबर 1971 में वरी हिन क़ौम में हिकु वॾी तब्दीली आई जो पाकिस्तानी क़ौम जो 54% ओचितो ई ओचितो बांग्लादेश बणिजी वियो। उन करे अर्ज़ु आहे त क़ौम बाबति भले केतिरियूं ई तारीफ़ूं छो न हुजनि, पर उन्हनि मां का बि तारीख़ यानी काफ़ी अरसे में उभरियल गरियल हिकु जहिड़ाइनि खे नज़रअंदाज़ नथी करे। क़ौमूं हिकु ॾींहं में न को ठहंदियूं आहिनि ऐं न ई वरी डहंदियूं आहिनि। सो उहो सम्झणु त क़ौमनि खे क़ानूननि या हुकुमनि जे ज़रिए ठाहे डाहे या उन्हनि में फेरफार करे सघिजे थी, ख़ाम ख़्याली आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं नाम्यारे पोहरे तगवान जाम साकी जे किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी जी 23वीं क़िस्त। सुभाणे असीं हिन किताब मां आख़िरी क़िस्त पेश कंदासीं। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं त अव्हीं चङी रीति ॼाणो था त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवले जे बुनियाद ते नशर करे अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम अव्हां ताईं यूट्यूब तोड़े फेसबुक वसीले बि पहुचनि था। फेसबुक या यूट्यूब ते हींअर ई सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजा प्रोग्राम पाण ॿुधो ऐं दोस्तनि ताईं बि पहुचायो त जीअं सोचनि जी सुरहाण सां शर्सार ही शऊर वारो सफ़र अञा बि सघारो बणिजी सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाण वर्क वरायूं था जगमशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जा ऐं अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब जी 57वीं क़िस्त। हीअ किताब नाम्यारी लेखका इलाही सलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। मूं हिकु ॻोठाणे खां पुछियो हितां लया केतिरे पंध ते आहे। हितां खां लया ताईं जो सफ़र जेतिरे क़दुरु फितरी आहे एतिरे क़दुरु ख़तरनाक बि आहे। ॻोठाणे ॿुधायो 9 मरहलनि ते 4 या 5 ॾींहंनि जो सफ़रु आहे। हुन उन में तेज़ी सां इज़ाफ़ो कयो। उहो सभु कुझु असां वॾनि खां ॿुधो आहे। असां लद्दाख ऐं लया जा नाला त ॿुधा आहिनि पर ॾिठा कॾहिं बि न आहिनि। 1947 ताईं ॻोठाणा पंहिंजा मेवा ऐं भाॼियूं खणी ईंदा हुआ ऐं उन लाइ हू काठ ऐं जानवरनि जे खल जूं ॿेड़ियूं इस्तेमालु कंदा हुआ, जिन खे बल्ती ज़ुबान में ज़ाख़ चयो वेंदो आहे। हूअ ओलथिंग थांग फ़ौजी उनखे ओल्डिंग सॾनि था। उहो माल जे बदिले माल जे बुनियाद ते थींदड़ वापारु हो। हिकु तरफ़ खां भाॼियूं ऐं अनाज त ॿिए तरफ़ खां ज़रदालू ऐं ॿिया मेवा हूंदा हुआ। गनुकस में बि काफ़िला अची तरसंदा हुआ। तोड़े जो उन रस्ते ते ओलह में इस्करदू अॼु बि मौजूदु आहे, पर हाणे उहो वापारु ख़तमु थी चुको आहे। गनुकस ऐं हिन पार हिंदुस्तानी इलाइक़नि जे रहवासियुनि जूं रीतूं रस्मूं तमामु गैर रिवायतियूं हुयूं, बल्कि कालाश कबीले वांगुरु यानी दर्द या मनरो या हक़ीक़ी आर्यन वांगुरु हू जबल जे परियनि जी पूॼा कंदा हुआ ऐं उहो अंदाज़ बल्ती या लद्दाखी पाड़े सिरियनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। हूअ गुलनि जूं टोपियूं बि पाईंदा हुआ। 17वीं सदी ईस्वी में अली शेर ख़ान बल्तिस्तान जो हुक्मरान थियो त हुन ज़बरदस्ती गनुकस वासियुनि खे मुस्लमान थियण ते मजबूर कयो।
हिते सिंधु नदी जे किनारे एतिरा त 16 लक आहिनि जो फ़ौजनि खे बि सफ़र दौरान हिक ॿिए जे इलाइक़े मां गुज़रणो पवे थो। उहो ई सबबु आहे जो ॻोठाण जूं रीतूं रस्मूं अञा ताईं महफ़ूज़ आहिनि। हिन तरफ़ गनूकस ऐं भारत वारे पासे दर्ग ॻोठ जूं औरतूं हिक ॿिए ॾांहुं पिणिजी ईंदियूं हुयूं। गनूकस में मुस्लमान ऐं दर्द ॻोठ में घणी आबादी ॿुध मत वारनि जी आहे। आज़ादी ऐं कश्मीर तकरार जे करे हिते फ़ौजनि पका रस्ता ठाहिया। लाज़मी आहे त उन जे करे पाकिस्तानी तरफ़ जे इस्लाम ऐं भारती पासे ते ॿुध मत में वधीक सख़्ती आई। भारत में उहे ॻोठ त शाहनि जो मर्कज़ बणिजी विया, पर पाकिस्तान जा ॻोठ त मंज़र ताईं ग़ाइब थी विया। कश्मीर में लड़ाई जे करे मुंहिंजो दरिया जे किनारे वारो सफ़र मुमकिन बणिजी न सघियो। भारत ॾांहुं खुलियल सरहद रुॻो पंजाब वटां आहे ऐं उहो हितां 3 ॾींहंनि जो पंधु आहे। उन जे करे मूंखे इहो बि फ़ाइदो थियो त आउं सिंधु माथिरी जा क़दीम माग, हड़पा ऐं मांडा ॾिसी सघियुसि। उन्हनि जो पथर वारे दौर जो कश्मीरी इलाइक़नि सां तालुक़ बि मालूम करे सघियुसि, पर दरिया रस्ते सफ़र सां उन बाबति अञा बि वधीक पुख़्तियूं शाइदियूं मिली वञनि हा। उहो तालुक़ी हो जंहिं उन्हनि क़दीम शहरनि खे वधीक अज़मत बख़्शी। फ़ासिला ख़तमु करण लाइ हिननि माण्हुनि सिंधु नदी खे सफ़र जो वसीलो बणायो ऐं पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कंदा रहिया। हड़पा बि लाहौर वांगुरु अॻूणे रावी दरिया ते आहे। 19वीं सदी ईस्वी में हितां चार्ली मेसिन खे कुझु हैरत अंगेज़ मोहरूं मिलियूं हुयूं जिन ते जानवरनि जे पेरनि जूं आङुरियूं ऐं कंहिं अणॼातल ॿोली जा अखर लिखियल हुआ। 1922 में उन्हनि जहिड़ियूं ॿियूं मोहरूं वरी मोहन जे दड़े मां मिलियूं ऐं उन्हनि ॿिन्ही में घणी मुशाबित हुई। जॾहिं मोहन जे दड़े खां पोइ हड़पा जी खोटाई थी त ख़बर पई त उहे ॿई क़दीम माग हूबहू हिक ॿिए जो नमूनो हुआ। अफ़सोस जो मक़ामी रेलवे ठेकेदारनि मुल्तान खां लाहौर ताईं रेलवे लाइन विछाइण लाइ हड़पा जूं तमामु घणियूं सिरूं इस्तेमालु करे छॾियूं। 3 सदियूं अॻु मोहन जे दड़े जे स्टूपा जूं सिरूं बि मस्जिद ठाहिण लाइ इस्तेमालु कयूं वियूं हुयूं। तारीख़ जा उहे तह हिक ॿिए सां मिली विया जीअं उन्हनि ॿिन्ही शहरनि जा खंडर हिक ॿिए सां मिलनि था। मोहन जे दड़े वांगुरु हड़पा जा रहवासी बि बहिरी सफ़र जा माहिर हुआ। हुननि वॾा प्लेटफार्म ठाहे पाण खे ॿोॾ खां महफ़ूज़ रखण जी बि कोशिशि कई हुई। उन्हनि ऊचनि थलनि जे करे हूअ दरिया जो पाणी इस्तेमालु करण में ॾुखियाई जो शिकार हुआ ऐं उन करे हुननि खूह खोटे उन जो हल कढी वरितो हो। शहर जे विच में हिकु वॾो अवामी गुसल खानो हो जंहिंजी अदावत में ॻाढ़ो रंग थियल सिरूं इस्तेमालु कयूं वियूं हुयूं। लॻभॻि हर घर अंदरि बि हिकु गुसल खानो मौजूदु हो। उन करे पाणी जे निकाल लाइ ठिकर जे पाइप जूं नालियूं हुयूं जेके गंदो पाणी शहर खां ॿाहिरि कढी छॾींदियूं हुयूं। हर घटी ऐं रस्ते ते गंदे पाणी जे निकाल जो असराइतो निज़ाम हो। मैन होल हुआ ऐं उन्हनि जी हर रोज़ु सफ़ाई बि कई वेंदी हुई। मूंखे हैरत इन ॻाल्हि ते आहे त उहे गंदियूं नालियूं साफ़ कंदड़ माण्हू केरु हुआ। उन्हनि सां अॼुकल्ह जे भंगियुनि वारो सलूक त न कयो वेंदो हो। मिस्र या मेसोपोटेमिया जे माण्हुनि खे पाणी जे मामले में एतिरी फ़नी महारत न हुई जेतिरी सिंधु माथिरी वारनि खे हासिलु हुई। रोमियन बि उहा महारत 2000 साल पोइ हासिलु कई हुई। सिंधु माथिरी जे रहवासियुनि जहिड़ी महारत जो किथे बि मिसाल नथो मिले। जेकॾहिं सिंधु माथिरी जे रहवासियुनि जे बिण बुनियाद या सियासी अंदाज़ जी ख़बर उन्हनि क़दीम मागनि मां नथी पवे तॾहिं बि संदन आर्ट मां घणो कुझु सिखी सघिजे थो। ढगी सिर ऐं गेंडे जे खुरनि जा ठुकर जा निशान मिलिया आहिनि ऐं औरतुनि ऐं मर्दनि जा पुतला मिलिया आहिनि। ठिकर ऐं पथर जे चोरस ऐं गोल मोहरनि ते इंतिहाई सफ़ाई सां तस्वीरूं उकरियल आहिनि। उन मां संदन रीतनि ऐं रस्मनि जी ख़बर पवे थी त हूअ औरतुनि खे आला मक़ाम ॾींदा ऐं संदन पूॼा कंदा हुआ। हिकु मोहर ते हिकु उघाड़ी औरत जी शबीह उकरियल आहे जेका ॿिनि खूनखार बलाउनि सां विढ़ी रही आहे। हिकु ॿिए मोहरे ते सिंगनि ऐं पुछ वारे हिकु शिकारी औरत जी शबीह ठहियल आहे जेका ख़ाली हथनि सां हिकु चीते जो मुक़ाबिलो करे रही आहे। केतिरा ई औरतुनि जा मुजसमा मिलिया आहिनि जिन जूं भरियल छातियूं ऐं मथे ते पंखे जहिड़ी टोपी पातल आहे। इंतिहाई मुख़्तसर चोलियूं बि मिलियूं आहिनि। देवी माउ जी हिकु मूर्ति बि मिली आहे पर मुमकिन आहे त उहा कंहिं ॿारड़ी जे लाइ ठाहियल गुडी हुजे। जवानी जे रहनाइनि सां भरपूर हिकु नाचणी जो मुजसमो बि मिलियो आहे जेको कंझी जो ठहियल आहे। खेसि चूड़ियूं ऐं हार पातल आहिनि। हिकु हथ चेल ते रखियल आहे ऐं पेरनि जो अंदाज़ ॿुधाए थो त हू नची रही आहे। हुन जे पुरस्कार चहिरे ते तमामु घणी ख़ुदि एतमादी बि ॾिसण में अचे थी।
नाचणी जे चेहरे जी बनावट बि हिकु मर्द जी हथायल मूर्ति सां मुशाबित रखे थी। संदन थुल्हा चप ऐं वेकिरो नक ज़ाहिर करे थो त उहे अफ्रीकी नस्ल जा बि थी सघनि था ऐं हूअ 80,000 साल अॻु हिते आया हुआ। कुझु तारीख़दारनि जो इहो बि ख़्यालु आहे त जॾहिं आर्यन सिंध ते हमिलो कयो त हिते रहाकू ॾखण भारत तरफ़ हिजरत करे विया ऐं हिते जा माण्हू दरावड़ हुआ। मेसोपोटेमिया जा माण्हू सिंध वापसि लाइ मेलोहा जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुआ। थी सघे थो उन जी बिगड़ियल शक्ल मलीच हुजे जेको लफ़्ज़ आर्यन हिते माण्हुनि लाइ इस्तेमालु कयो हो। संस्कृत ॻाल्हाईंदड़ आर्या जेको ॿियो को माण्हू संदन ॿोली ॻाल्हाए न सघंदो हो तंहिं लाइ मलीच जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुआ ऐं हुननि ॾखण हिंदुस्तान जे रहवासियुनि खे बि मलीच ई सॾियो हो। पर जेसिताईं सिंधु माथिरी मां हथ आयल लिखतूं पढ़िजी नथियूं सघिजनि तेसिताईं हिते जे माण्हुनि बाबति का बि हतमी राय क़ाइमु करे नथी सघिजे। जेकॾहिं असांखे रुॻो मोहन जे दड़े मां हथ आयल मोहरनि जी लिखत सम्झ में अची वञे त बि रहवासियुनि बाबति घणो कुझु मालूम थी सघे थो। पर सभ खां घणी चिड़ ॾियारींदड़ ॻाल्हि इहा आहे त असांखे जेतिरियूं घणियूं लिखतूं मिलियूं आहिनि ओतिरो ई असांखे उन्हनि खे सम्झण में नाकामी थी आहे। हिकु सदी ताईं उन्हनि लिखतनि खे सम्झण जूं कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि पर का बि अॻभराई न थी आहे। ॾखण भारत जे इलाइक़े तमिलनाडु जे हिकु मुहक़िक़ जी दावा साम्हूं आई आहे त उन्हनि लिखतनि में कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके संस मादरी ज़ुबान द्रावड़ी सां तालुक़ु रखनि था। हिंदू तारीख़दाननि जी इहा बि कोशिशि आहे त कंहिं तरह सां उहो साबित करे सघिजे त घोड़े सवार आर्या बि हिंदुस्तान जा ई असुलु रहवासी आहिनि। मोहन जे दड़े मां हिकु मोहर ते घोड़े सां मुशाबित रखंदड़ हिकु ढगी जी तस्वीर आहे पर उन मां इहो साबित नथो करे सघिजे त सिंधु माथिरी में घोड़े खे का अहमियत हासिलु हुई। पाकिस्तान जे हिकु तारीख़दान कुझु अहिड़नि निशाननि जी निशानदही कई आहे जेके मुस्लमान राज़ा ऐं धोबी अॼु बि इस्तेमालु कनि था। हैदराबाद में आऊं हिकु मुतरजम सां बि मिलियुसि जंहिंजी दावा आहे त उहा ज़ुबान सिंधी सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। जॾहिं हुन क़दीम लिखत में मुंहिंजो नालो लिखियो त हैरत में पइजी वियुसि। मुकमिल शायदियूं न मिलण जे करे सिंधु माथिरी जे रहवासियुनि जे बुण बुनियाद अक़ीदनि ऐं समाजी जोड़जक बाबति केतिरा ई नज़रिया साम्हूं आया आहिनि। पर जेकॾहिं उहो सच आहे त सिंध जा उहे शहर अहिड़ी वञायल जन जो उञाण आहिनि जिते पोहरियत बि साफ़ सुठनि घरनि में रहंदा हुआ जेके मुकमिल रिथाबंदी सां अॻियां विया हुआ। उन्हनि घरनि में गंदे पाणी जे निकाल जो मुकमिल इंतज़ामु हो ऐं हुननि खे बि मिठे पाणी जे खूहनि ताईं मुकमिल रसाई हुई त पोइ असांजे जदीद मुआशिरे में शर्मसार थी पऊं था। हड़पा जे वेझो ई मूं जागीरदारनि जूं हवेलियूं ॾिठियूं जेके वॾियूं कुशादियूं ऐं रंग रुगन थियल हुयूं। उन्हनि जे ॿिए तरफ़ संदन हारियुनि ऐं नौकरनि जूं झूपड़ियूं ॾिठियूं। कखनि जे उन्हनि झूपड़ियुनि में रहंदड़नि खे जागीरदार सख़्तु गार गंद बि कंदा हुआ। आउं हिकु ॻोठ में रहियसि जिते जागीरदार जा 2 खूह हुआ। हिकु संस ज़ाती बाग़ लाइ ॿियो ज़रई ज़मीन लाइ हो। हाणे सुवालु इहो आहे त क़दीम शहरनि जूं उहे सिरूं बठनि में कंहिं पचायूं? 5000 साल अॻु वाह कंहिं खोटिया? छा उन्हनि क़दीम शहरनि में बि ग़ुलाम रखण जो रिवाजु हो? जेकॾहिं ग़ुलाम रखिया वेंदा हुआ त पोइ उन जो को आर्कियोलॉजिक सबूत छो न मिलियो आहे? हड़पा लॻ हिकु भठी ते मूं पोरितनि खे कचियूं सिरियूं भठे में लॻाईंदे ऐं पकियूं सिरियूं डोईंदे ॾिठो। पाकिस्तान में अॼुकल्ह सभ खां घटि उजरत भठे ते कमु कंदड़ पोरितनि जी आहे ऐं अक्सर खाइण जबरी पोरियो बि वरितो वेंदो आहे। मूंखे वधीक हैरत उन वक़्तु थींदी जॾहिं उहो सबूत मिलंदो उन्हनि भठा मज़ूरनि जो हाल संदन क़दीम माज़ी खां मुख़्तलिफ़ आहे। हड़पा जे भर में हिकु ॻोठ हड़पा बस्ती जे नाले सां आबाद आहे जिते कुंभार रहनि था। उते भॻल ठिकरनि जा ढेर आहिनि। उहे दीवारनि जबलनि जी शिकल में पियल नज़र अचनि था। उहो बि नज़र अचे थो त सिंधु माथिरी जे क़दीम शहरनि में उहो किचिरो घरनि जी भराई लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। उन खां सदियूं पोइ जॾहिं रगवेद लिखियो वियो त उन में फिटल शहरनि जो ज़िक्र कयो वियो जिते इबादत लाइ ठिकर आम जाम मिली वञनि था। मुमकिन आहे त उहो माॻ हड़पा हुजे। हड़पा बस्ती ग़रीबनि जी वस्ती आहे। हिते कुंभारके खां वठी लोहारके ऐं वाढके कम ताईं सभु कमु हथ सां कयो वेंदो आहे। हिते अञा बिजली जी सहूलियत बि न पहुती आहे। हिते हिकु घटी जेका ख़ासि तौरु ठिकर जे थांवनि जे हवाले सां मशहूरु आहे ऐं उहे बर्तन लाहौर में मामूली क़ीमत ते विकिरो थियनि था। उन घटी में हिकु कुंभार आहे जेको सिंधु माथिरी जे हिन फ़न खे नई ज़िंदगी ॾेई रहियो आहे। मोहम्मद नवाज़ ठिकर जूं गुड़ियूं ठाहे थो
हूअ मिटी जे मूर्तियुनि खे जॾहिं छातियूं लॻाए तयारु करे थो त उहे जुवान जमाण छोकिरियूं लॻनि थियूं। हूअ ठिकर जा चीता, हाथी ऐं पखी बि ठाहे थो जेके भर मां गुज़रण ते आवाज़ बि कढनि था। हूअ हड़पा में इस्तेमालु थींदड़ थावनि जो हुबहू नक़ल ठाहिण जी सलाहियत रखे थो। हूअ वज़ाहत करे थो त 5000 साल गुज़रण बावजूदि टेक्नोलॉजी में को बि फ़र्क़ु न आयो आहे। तयारी जा समूरा मरहला अॼु बि उहे क़दीमी राइज आहिनि। हिते अची ख़बर पवे थी त हड़पा ऐं मोहंजो दड़ो कॾहिं बि ख़तमु थी नथा सघनि, पर उहे नई सक़ाफ़त में ज़िम थी रहिया आहिनि। जेकॾहिं उहो मञी वठिजे त उन्हनि क़दीम शहरनि में ॻाल्हाई वेंदड़ ॿोली हाणे सॼी ॾखण एशिया में किथे बि मौजूदु न आहे, पर उन हूंदे बि उहे क़दीम शहर हिकु लिहाज़ खां अॼु जे पाकिस्तानी तहज़ीब जी अकासी कंदे नज़र अचनि था। मोहन दड़े मां जेका मर्द जी मूर्ति नज़र आई आहे, उनखे ओढ़ियल हिकु शाल जा गुल बूटा बिल्कुलु अॼु जी अजरक जहिड़ा आहिनि। ॿेड़ियूं जेके अॼु सखर ऐं ॿिन्ही इलाइक़नि जा मुहाणा इस्तेमालु कनि था ऐं ढगे गाॾियूं जे अॼु सॼी सिंधु माथिरी में इस्तेमालु थियनि थियूं, से बिना कंहिं फ़र्क़ जे अहिड़ियूं ई आहिनि जहिड़ियूं मोहन जे दड़े मां हथ आयल मोहरनि ते नज़र अचनि थियूं। हिकु क़दीम सिंधी साज़ बोणीडो हड़पा मां बि हथ आयो आहे। पाकिस्तान जे गादी वारो शहर इस्लामाबाद बि मोहन जे दड़े वांगुरु मुकमिल रथाबंदी सां अॾियो वियो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 57 क़िस्त। ही किताब नामेरी लेखका इलाइस अलबेनिया जो लिखियलु आहे, जेको सिंधी में तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंधु मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।